अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, ये अवां असांजी खुश नसीबी आ जो की भलारी रात, पंजवीं जी रात, 5वीं तारीख 26 जी रात अल्लाह ताला खत्मुल कुरान पाक जे मौके ते पंहिंजे पाक घर मस्जिद शरीफ में विहारे उन कुरान पाक जो ॿुधण ॿुधाइण नसीब फरमायो आ। जंहिंजो पढ़ण त सवाब आ, ॿुधण त सवाब आ, पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको गुनाहगार अखियुनि सां कुरान पाक जी ज़ियारत तो करे, अल्लाह ताला उन जे ज़िंदगी जा समूरा सगीरा गुनाह माफ़ तो फरमाए। जो कुरान पाक मिठो आ, माखीअ खां बि वधीक त मिस्रीअ खां बि वधीक। जेको टेम इंशाअल्लाह नसीब हूंदो तव्हांखे ॿुधाईंदो अल्लाह जो मिठो कुरान। मां पंहिंजी मारूज़ात खां पहिरियां लखा किरोड़ा मुबारक ॾियां थो हाफ़िज़ अली अकबर साहब खे, जंहिं रमज़ान शरीफ जी पहिरीं तारीख़ खां हिन मिठे कुरान पाक खे अलहम्द जे अल्फ खां पढ़ण शुरू फरमायो। अॼु 26 जी रात कुरान पाक जो ख़त्म पूरो करण फरमायो आ। इन जे आमाल नामे में अल्लाह ताला हिकु न बल्कि 70 ख़त्म जो सवाब लिखाए छॾियो। वरी उन जमात सगोरीअ खे लखा किरोड़ा मुबारक जिन हाफ़िज़ साहब जे पोइतां बि ॿुधो त हिकिड़ो कुरान पाक जो ख़त्म, पर अल्लाह ताला उन्हनि जे आमाल नामे में भी 70 कुरान जा ख़त्म ॿुधण जो अजर ऐं सवाब लिखाए छॾियो। ऐं वरी लखा किरोड़ा मुबारक ॾियां थो उन नौजवान बिरादर भाउ साजिद अली साहब ऐं उन जो मुआविन ऐं साथी बिरादर मुकरम खलीफ़ा अहमदीन ऐं उहा जमात सगोरी जिन इन दीनी प्रोग्राम में कुछ न कुछ हिस्सो गंढायो आहे। अल्लाह ताला उन्हनि जे हिन दीनी प्रोग्राम खे दुनिया आख़िरत में निजात ऐं जन्नत में वञण जो ज़रियो बणाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, बुजुर्गो ऐं भाइर, जो दुनिया आख़िरत जी कामयाबी इन कुरान में। ता असांजा कटियल कल्ब रोशन थींदा त जो हिन कुरान अज़ीम सां थींदा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जियां लोह खे पानी लगण सां लोह ते ज़ंग चढ़ी वेंदो आहे, एड़े नमूने सां ॾोहन ऐं गुनाहन जे करे इंसानन जे दिलनि ते भी ज़ंग चढ़ी वेंदो आहे, दिलियूं भी कारियूं थी वेंदियूं आहिनि, साह भी सगोरा पुछंदा। फमा अजलाहा या रसूलुल्लाह, अल्लाह जा रसूल, लोह ते ज़ंग चढ़ी वेंदो आ, उनखे हथ सां काठीअ सां कपड़े सां साफ़ कयो वेंदो आहे, पर दिलनि ते जो ज़ंग चढ़ी वञे, दिलियूं जो कारियूं थी वञनि त उन्हनि खे कीअं साफ़ कजे, छा तरीक़ो आहे? मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जवाब तां कुर्बान वञा। साईं जवाब ॾींदे फरमायो, कसरत ज़िक्रिल मौत व तिलावतिल कुरान। ईमानी जज्बे
सां सुभान अल्लाह। नबी जन फरमायो हिक मौत खे घणो याद कयो, बे नंबर ते कुरान अज़ीम घणो पढ़ो, कुरान अज़ीम घणो ॿुधो, कुरान अज़ीम जे घणे पढ़ण सां, कुरान अज़ीम जे घणे ॿुधण सां अल्लाह ताला तव्हांजा कटियल क़ल्ब रोशन करे तव्हांजे ईमान खे ताज़ो करे जन्म खां बचाए जन्नत जो हक़दार बणाए छॾींदो। ईमान ताज़ो थींदो इन कुरान सां। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, ज़ादतहुम ईमाना वअला रब्बिहिम ईमान वारनि जे साम्हूं और जंहिंमहिल हिन रहमत बरकत हिदायत नूरानियत वारे कुरान अज़ीम खे पढ़ियो वेंदो आहे, अल्लाह ताला फरमाए थो ज़ादतहुम ईमाना, ॿुधण वारनि जो हिकु त ईमान ताज़ो थी वेंदो आहे, ईमान वधी वेंदो आहे। वाला रब्बिहिम यतवक्कलून, बे नंबर ते अल्लाह ताला फरमाए थो ईमान वारा कुरान अज़ीम ॿुधंदा वेंदा आहिनि त उन्हनि जे तौहीद में अञा वधीक मज़बूती थींदी आहे, वाधारो ईंदो वेंदो आहे। दुनिया आख़िरत जी कामयाबी जो हिन कुरान में मां जे साम्हूं टिनि जॻहियुनि तां खुतबे खां बाद में कुरान अज़ीम जूं आयतूं सगोरियूं पढ़ियूं। पहिरीं आयत सगोरी में त अल्लाह ताला तव्हां असांखे ईमान वारे लक़ब सां ज़रीदे फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ये तव्हां असांजी खुश नसीबी आहे जो तव्हां असांखे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती हुजण जे करे रब सां ईमान वारे लक़ब सां सॾणो फरमायो। ये रोज़नि जो हुकुम ॾिनो बि ईमान जे लक़ब सां सॾे करे, जे जुमअतुल मुबारक जे नमाज़ जो हुकुम ॾिनो बि ईमान वारे लक़ब सां सॾणो फरमायो। अल्लाह ताला सॾींदे फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलात मिन यौमिल जुमअत फसअू इला ज़िक्रिल्लाहि व ज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। ईमान वारो जिन्हें आज़ान ॾिनी वञे जुमे जे ॾींहुं जुमे जी नमाज़ जे लाइ त फसऊ इला ज़िक्रिल्लाहि व ज़रुल बैअ, ख़रीदार जो माल अल्लाह जे ज़िक्र इबादत जे तरफ़ पंहिंजे कारोबारनि खे छॾे करे धंधे खे छॾे करे अचणो तव्हांजो कमु आहे। तव्हांजे हफ़्ते जा ॾोहे गुनाह माफ़ करे जन्म खां बचाए जन्नती करणो मां रब जी ज़ात जो कमु। अल्लाह ताला तव्हां असांखे ईमान वारे लक़ब सां सॾणो फरमायो। तव्हां असां गुनाहगार उम्मत खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके कुरान अज़ीम में अल्लाह ताला भली उम्मत कोठणो फरमायो। जो कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास,
तामुरून बिल मारूफ व तनहूना अनिल मुनकर। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो तव्हां असांखे एॾो वॾो शान एॾो वॾो मान एॾो वॾो मर्तबो जेकॾहिं मिलियो आहे त मिठे मोहम्मद करीम जे सदके जो जेको प्यारे पैगंबर जे सदके किताब क़ुरान अज़ीम मिलियो उहो किताबनि जो सरदार तव्हां असां गुनाहगार उम्मत जेका मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आहे या सभिनी नबियनि जी उम्मत जी सरदार इहो इन जे करे जो जेको बुखे में अल्लाह ताला तव्हां असांखे नबी नसीब फरमायो उहो जो सभिनी नबियनि जो सरदार आहे। ईमान वारे लक़ब सां अल्लाह से सॾु। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम। ए ईमान वारो मां अल्लाह से ताज मता रोजा फर्ज क्या थी मां छड़ी तहां जे मथों फर्ज नाइन कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम जेके तां वक़्त में नबी सगोरा उन्हनि जूं क़ौमूं गुज़री चुकियूं आहिनि उन्हनि जे मथां बि रोज़ा फर्ज़ हा। साईं छाजे करे फरमाया लकुम तत्तकून ॾिसां कहिड़ा मां रब जे हुकुम खे मञींदा कहिड़ा बाना मां अल्लाह जे हुकुम खे पुठीअ पोयां था छॾनि। रोज़े जो हुकुम बि अल्लाह ताला बाननि खे आज़माइण ख़ातिर दुनिया में दोस्त दोस्त के भी आज़माईंदो आहे त ॾिसां सचो आहे कि न कचो आहे। बाननि खे आज़माइण ख़ातिर त वॾे प्यार मूं बाननि खे पैदा कयो आहे। तमाम हसीन जमील करे पैदा कयो थी मान केॾा त सोना हथ ॾिना मान केॾा सोना पेर ॾिना मान केॾी त सोणी ज़ुबान ॾिनी थी मान केॾियूं त सोणियूं ॾिसण जे लाइ अखियूं ॾिनियूं थी मान केॾा त सोणा ॿुधण जे लाइ कन ॾिना थी मान केॾो त सोणो पाइण जे लाइ लिबास ॾिनो थी मान केॾी त सोणी खुराक ॾिनी थी मान थधा मिठा पाणी थो प्यारियान मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। थधा मिठा पानी प्यारा मान हाणे ॾिसां इहे बाना मां अल्लाह जो हुकुम मञनि था कि नथा मञनि। बाननि खे आज़माइण ख़ातिर निमाज़ जो हुकुम बि बाननि खे आज़माइण ख़ातिर अल्लाह से फरमाए तो ही कुर्बानियूं था कयो कुर्बानीअ जे ईद ते वॾा वॾा ढोर था को इहो कुर्बानी जो हुकुम बि बाननि खे आज़माइण ख़ातिर ॾिनो आहे। ये जेके कीमती कीमती ढोर कुर्बान था कयो इन्हनि कुर्बानी वारे ढोरनि जो गोश्त मां अल्लाह वटि इन्हनि कुर्बानी वारे ढोरनि जी खल मां रब वटि नथी पहुचे थी त तव्हांजी तक़वा ऐं परहेज़गारी ऐं मां अल्लाह जे हुकुम जी ताबेदारी थी पुॼे। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम तांजी तक़वा ऐं परहेज़गारी पहुचे थी मां रब जे हुकुम खे लबेक चई करे वॾा वॾा क़ीमती जानवर मां रब जे नाले ते कुर्बान था कयो बदले में मां रब एॾो राज़ी थो थियां जो कुर्बानीअ वारे ढोर जे हिक हिक वार जे बदले में तव्हांजा गुनाह माफ़ करे हिक हिक वार जे बदले में जन्नत में तव्हांजा दर्जा बुलंद थो कयां। ऐं नबी जन फरमायो जेको कुर्बानी थो करे अञा कुर्बानीअ वारे ढोर जो पीरियों रत जो कतरो सीर वारो निकिरी धरतीअ ते गिरे थो त अल्लाह से कुर्बानी वारे जा समूरा गुनाह माफ़ थो फरमाए छॾे। कुर्बानी जो हुकुम बि बाननि खे आज़माइण ख़ातिर
जेके नथा कनि उहे पाण खे दुनिया आख़िरत में खसारे में था विझनि। नमाज जो हुकुम भी बानन के आज़माइण ख़ातिर। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाया या अय्युहन्नासु उबुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। रूए ज़मीन जा इंसान इबादत क्यों मां अल्लाह साईं छो त तव्हांखे पैदा मां कयो आहे। तव्हांखे त मां पैदा कयो आहे। फरमाया वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम तव्हांखां अॻु में जेके तव्हांजा अबा ॾाॾा परॾाॾा दुनिया मां गुज़री चुका आहिनि उन्हनि खे बि मां पैदा करणो फरमायो। फरमाया इन्नी खालिकुम बशरुम मिन तीन। हज़रत आदम नबीअ खे बि मिटीअ मां माण्हू मां बणायो। क़यामत ताईं जेके पैदा थियणा आहिनि सभिनीनि खे पैदा करण वारी ज़ात हिकिड़े मां अल्लाह जी आहे। तंहिंजे करे तव्हांजे मथां हक़ थो बणिजे त पैदा मां कयो थी। मां मुल्क मुंहिंजे में था रहो, खाओ मुंहिंजो था, पियो मुंहिंजो था। तव्हांजे मथां हक़ आहे त मां अल्लाह जी इबादत कयो। साईं छाजे करे हुकुम ॾिनो थी? कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो लअल्लकुम तत्तकून बानन के आज़माइण ख़ातिर। ॾिसां कहिड़ा बाना मां रब जे हुकुम खे मञे लबेक चई नमाज़ पढ़ंदा, कहिड़ा मुंहिंजे हुकुम खे पुठीअ पोयां था विझनि। नमाज़ में भी अल्लाह जे हुकुम जी फर्मा बरदारी आहे। ये जेके आज़ान था मिलन मस्जिदन में, फजर जी आज़ान, ज़ोहर जी आज़ान, असर मगरिब इशा जी आज़ान मोज़न मस्जिदन में चवंदा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हय्या अलस सलात हय्या अलल फलाह। यो को मुला मौलवी जो सॾु न आहे, इहो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात जो सॾु आहे। जेके लबे के चई मस्जिद शरीफ में अची नमाज़ पढ़ंदा अल्लाह ताला उन्हनि खे वॾे में वॾो अजुर ऐं सवाब तो नसीब फरमाए। हय्या अलस सलात जी माना आहे अचो नमाज़ ते। हय्या अलल फलाह जी माना आहे अचो कामयाबी ॾे। तव्हांजे दुनिया आख़िरत जी कामयाबी आहे त अल्लाह जे नमाज़ में आहे। मोज़न चवंदा हय्या अलल फलाह। हाणे जेके नमाज़ अची पढ़नि था नमाज जो त तमामु वॾे में वॾो अजुर आहे, वॾे में वॾो सवाब आहे। पर जेको शरी आज़ान थो चे नमाज जे लाइ उन जे लाइ बि एॾो अजुर आहे, एॾो अजुर आहे। हिकु त नबी साईं फरमायो जेको दुनिया में मस्जिद शरीफ में भी आज़ान दे दो 40 फजर जो आज़ानों पाबंदी सां चे दो। नबी साईं फरमायो हिकु त क़यामत जे ॾियारे हुन जो मुंहुं फ़ख्र खां बुलंद हूंदो। ॿिए नंबर ते जेको कंहिं बि मस्जिद शरीफ में पाबंदी सां 40 फजर जो आज़ानूं चवे थो नबी साईं फरमायो क़यामत वारे ॾियारे मुंहिंजे मुज़न हज़रत बिलाल साईं सां गॾिजी जन्नत ॾे वेंदो। जॾहिं त हज़रत बिलाल साईं नबी साईं सॾु करे फरमायो बिलाल तूं मां मिठे मोहम्मद करीम खां बि अॻु में जन्नत में दाख़िल थींदे। साईं मां तव्हांजो आशिक़ ऐं परवानो ऐं दीवानो मां तव्हां अॻु में कीअं जन्नत में दाख़िल थींदुमि। नबी साईं फरमायो ए बिलाल जेके मां अल्लाह तबारक व तआला जी तौहीद जे करे जेके मां मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी ऐं ताबेदारी जे करे तोखे तकलीफ़ आयूं। मके जे कावरन तुझे गीचीअ में गट विझी करे घिटिन में गीलियो। ए बिलाल तुझे जिस्म जूं खला लही वयूं, ॾाढियूं तोखे मारा ॾिनऊं। जबलन ऐं पहाड़नि ते गरम गरम रेतिन ते कावर लेटाए करे तुझे मथों वॾा वॾा पत्थर उछले वेंदा। सब तकलीफ़ां ॾेई हिकिड़ो मिंट बि अल्लाह जी तौहीद खे न छॾे, हिकिड़ो मिंट बि मां मिठे मोहम्मद करीम जी ताबेदारी ऐं गुलामीअ खे न छॾे, हिकिड़ो मिंट बि मिठे क़ुरान खे न छॾे। वॾियूं कुर्बानियूं ॾिनई अल्लाह तबारक व तआला तोखे हिननि कुर्बानियुनि जे बदिले में
यो दर्जो नसीब फरमायो आ जो मुखे हजरत जिब्राइल अमीन जे ज़रिए अल्लाह ताला बुधरायो आहे जो मुझी जन्नत वारी सवारी जो मारो पकड़ाए करे अल्लाह ताला तोखे अग में जन्नत में रवानो फरमाइंदो तुझे कदमा मिठो मोहम्मद सरी जन्नत वारी सवारी ते वही करे सजी उम्मत सुदो जन्नत में इंदो माए जेके दुनिया में मस्जिद में आज़ानू दियंदा उहे हजरत बिलाल सैना गॾिजी जन्नत में दाखिल थींदा जिन्हें हजरत बिलाल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन का भी अॻ में जन्नत में दाखिल आज़ान वारे जो एॾो अजुर ऐं सवाब ऐं ॿिए नंबर ते नबी सजन फरमायो जेको आज़ान ॾे थो आज़ान ॾियण खां बाद में जेतिरा भी माण्हू मस्जिद शरीफ में नमाज पढ़ण जे लाइ चंदा जेतिरो हिक हिक नमाज़ीअ खे नमाज जो सवाब तो मिले वरी सभिनी नमाज़िन जो सवाब गॾे करे अल्लाह ताला आज़ान ॾियण वारे जे अमाल नामे में तो लिखाए छॾे त मुंहिंजनि बाननि खे मां अल्लाह जे घर जे तरफ़ मुंहिंजे इबादत जे तरफ़ सॾण वारो मौज़ न तूं आहे त वॾो अजुर आहे नमाज पढ़ण नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण 5 वक्त नमाज पढ़दा एडी नबी जन नमाज पढ़ी एडी पढ़ी जो शौ वक्त तहज्जुद जो भी नबी जन नमाज न छड़ी आहे जो नबी जन जे तहज्जुद जे नमाज जी तारीफ कंदे अल्लाह ताला कुरान अज़ीम में फरमायो फतहज्जद बिही नाफिलतन लक यबअसक रब्बुक मकामम महमूदा मुझा प्यारा पैगंबर तू 5 वक्त त नमाज पढ़ी आ पर 6 वक्त तहज्जुद जो भी न छड़ी थी मां अल्लाह ज़ैन जे बदले में जन्नत में सभनी का मथां मकाम महमूद ॾेई छड़ियो थी मां नबी सजन पाण नमाज़ी हा एडी नबी सजन नमाज पढ़ी एडी पढ़ी जो हदीस पाक में तो अजे नबी सजन के भी मसले में मुझी पौंदा तकड़ में मुसलो विषय नमाज पढ़ण शुरू कंदा हेडो नमाज पूरी थींदी ही हेडो अल्लाह ताला सभनी मसलन के हल फरमाए छड़ींदो नमाज में सभनी मसलन जो हल है नबी सजन के अल्लाह ताला हुकुम फरमायो अल्लाह जी हुकुम फरमायो वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्क़न नानु नरज़ुकुका वलाकिबतु लिल मुत्तकीन अल्लाह ताला फरमाए मुझा प्यारा पैगंबर तू पान भी नमाज पढ़ो घर जे बातन के भी नमाज जे पढ़ण जो हुकुम दे तोखा असां रिज़्क़ रोज़ीअ जे बारे में सवाल नथा कयूं नमाज पढ़ो तहां जो कम आहे नमाज जे सदके तहां जे लाइ सब मसइला आसान करे रोज़ीअ जा दरवाजा खोलणो मां रब जी ज़ात जो कम आहे नबी संजन नमाजी नबी संजा असहाब अहल बैत नमाजी नबी संजन फरमायो कुर्रत ऐनी फी सलात माए मामलम बिया जे अखिन जो ठार नमाज मुख्तसर मां थोड़ो नमाज जे मौजू ते भी गालाण तो चाहा छो त अॼुकल्ह असांजे मुसलमाननि में एॾी सुस्ताइप थी वई आहे जो नमाज वई आहे सफ़ा मोकल नबी संजन फरमायो कुर्रत ऐनी फी सलात माए मामलम बिया जे अखिन जो ठार नमाज नबी संजन फरमायो अस्सलात मिफ्ताहुल जन्नत जन्नत जे दरवाजन जी कुंजी भी नमाज नबी संजन फरमायो अस्सलात मेराजुल मोमिनीन नमाज मोमिन जो मेराज अल्लाह जा रसूल की मेराज नबी संजन फरमायो जी मेराज वारी रात रब से मुके पांजी वेजड़ाई नसीब फरमाई अड़े नमूने सा नमाजी बानू जे जा पानी हो जी अल्लाह ताला नमाज में उन्हन के पांजी वेजड़ाई तो नसीब फरमाए नमाजी के अदा जो रब साईं जी वेजड़ाई थी रिवायत जे अंदर अचे तो जेको नमाजी नमाज पढ़दे सजदो तो करे जण त अल्लाह साईं जे रहमत वारे कदमन में मुंह तो रखे वी रिवायत में तो अचे जेको नमाज पढ़दे पढ़दे सजदो तो करे
जण त अल्लाह जे रहमत वारे झोल में पांजो मुंह तो रखे। टी रिवायत में तो अचे जेको नमाज पढ़दे पढ़दे सजदो तो करे ते रब से जो अर्श धुड़ी तो पवे, रहमत जो दरिया मौज में तो अची वञे। अल्लाह ताला फरमाए तो मलाइको मुंजन बानने बानन दे निहारियो केडी मां अल्लाह से जे हुकुम जी फरमा बरदारी ऐं ताबेदारी कई तो। ॾाढो दुनिया जे कमन कारन में मसरूफ लगा पिया और जने मां अल्लाह जे ज़ात जो सद बुधऊं समूरा कमकार छॾे करे नमाज पढ़ी तो। अमणियों भेणियों न्याणियों घर में नमाज पढ़ंदियों, मर्द मोमिन मुसलमान जी मस्जिद शरीफ में नमाज पढ़ंदा, नमाजी हथ बदी बीठा आहिनि भी वणंदा, रुकूअ में वञंदा भी रब साईं खे वणंदा। नमाजी नमाज पढ़दे जंहिंमहिल सजदो तो करे पंहिंजो सिंगारियल चेहरो धरतीअ ते तो उछले ते रब साईं जो अर्श धुड़ी तो पवे, रहमत जो दरिया मौज में तो अची वञे। अल्लाह ताला फरमाए तो मलाइको तां शायद थींजो इन्हनि बाननि बाननि सां कहिड़ा लेखा हिसाब कयां जिन सिंगारियल चेहरो धरतीअ ते पेरनि वारी जाइ ते उछलियो आहे। एॾी निवड़त आजिज़ी कई तो पोइ मां इन्हनि सां कहिड़ा लेखा हिसाब कयां। तां शायद थींजो इन नेकीअ इन अमल जे करे मां रब राज़ी थी माफ़ी ॾेई जहन्नम खां बचाए जन्नत जो मालिक ऐं वारिस हक़दार करे छॾियो थी मां। हिकिड़ो शख्स थी पियो बीमार, अलाए कहिड़ी बि वीचारे खे तकलीफ़ हुई। डॉक्टर हुनखे झलियो, बाबा 2-3 ॾींहं तुंहिंजी तबियत जे लाइ बेहतर न थींदो, नमाज न पढ़, 2-3 ॾींहं तो ते नमाज जी पाबंदी। उन मरीज़ ते डॉक्टर ख़ास करे दिल जे मरीज़न जे डॉक्टर जंहिंमहिल तकलीफ़ वधी वेंदी आहे त 2-3 ॾींहं नमाज जी पाबंदी कराईंदा आहिनि। तव्हां ते नमाज पढ़ण जी 2-3 ॾींहं पाबंदी आहे, नमाज न पढ़ो, तकलीफ़ थींदी, सजदे में वेंदो तव्हांखे अटैक थी सघे थो। मतिलबु कहिड़ी बि तकलीफ़ आई, उन मरीज़ खे डॉक्टर नमाज पढ़ण खां झलियो। हू जंहिंमहिल घर अची पहुतो त हुन वरी खाइण पीअण बंदि करे छॾियो। घर जा भाती मिट माइट हुनखे ॾिसी करे चवनि पिया छा थियो आहे तोखे त डॉक्टर नमाज पढ़ण खां झलियो आहे, तूं वरी खाइण पीअण पंहिंजो बंदि करे छॾियो आहे। उन अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़े करे चयो जंहिं रब जी नमाज न पढ़ा उन रब जो मां खावां पीआं कीअं? ए पानी भी रब जो आहे, या मानी भी रब जी आहे। जेकॾहिं रब जो पानी पीआं, जेकॾहिं रब साईं जा खीर पीआं, जेकॾहिं रब साईं जा हिलाल कयल गोश्त खावां, जेकॾहिं कणकनि ऐं चांवरनि जूं मानियूं खावां त उन रब जो सजदो त कयां, उन रब जी नमाज त पढ़ां। माखों इहा निमक हरामी न थींदी जो खावां ऐं पीआं नमाज न पढ़ां। जेसि ताणी नमाज जी पाबंदी आहे तेसि ताणी मां खाइण पीअण पंहिंजे मथां हराम करे छॾियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, पीऊं था अल्लाह जो, ये पानी हिलाल कयो, खाऊं था अल्लाह साईं जो। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिम मुबीन। अल्लाह से फरमाए ताके त मां तो खारायां। केतरा जंगन में जानवर जिंदगी गुजारन था। 18,000 मखलूकात मां पैदा करण फरमाई है। 18,000 मखलूकात के अल्लाह ने फरमाए दो खराण पियाण वारी जात भी हिकड़े मां अल्लाह रब्बुल आलमीन जी जात है। खाओ मुंजो दा, पियो मुंजो दा, खीर मां दो प्यारा लबनन खालिसन साइगल लिशारिबीन। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए दो इन्न लकुम फिल अनामिल इब्रा नुस्क़ीकुम
مما في بطونه من بين فرث ودم لبنا خالصا سائغا للشاربين. कंहिंजो था पियो, मानी कंहिंजी था खाओ, मुल्क कंहिंजे में था रहो। कुरान अज़ीम में फरमाईं तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। मुल्क जो मालिक हिकिड़ो मां अल्लाह साईं, इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक हिकिड़ो मां अल्लाह साईं। ॾींहं मुराद रात मो ॾींहुं करण वारी ज़ात हिकिड़े मां रब जी ज़ात आहे। कुछ वक्त पीरियो ॾींहं जी रोशनी सिज जी तपशी हाणे रात जी अंधारी आ, ॾींहं जी रोशनी खे ख़त्म करे रात कंहिं आंदी आ। रब साईं फरमाए थो मां खां सवा कंहिंखे ताक़त न आहे जो ॾींहं खे ख़त्म करे रात आणे सघे। कुरान पाक भरियो पियो आहे। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए थो कुल अराइतुम इन जअलल्लाहु अलैकुमुन नार सरमदन इला यौमिल क़ियामह मन इलाहुन गैरुल्लाहि यातीकुम बिलैलिन तस्कुनून फीह। अल्लाह ताला फरमाए थो ओ दुनिया जा इंसानो तांखे ॾींहं मो रात रात मो ॾींहुं मां अल्लाह साईं थो करे ॾियां। जेकॾहिं मां अल्लाह साईं चाहियां ॾींहं खे हुकुम करे छॾियां त क़यामत ताईं ॾींहं जी रोशनी सिज जी तपशी हुजे। छा भला तव्हांखे मां रब खां सवा ॿियो को सुझे थो छा जेको ॾींहं जी रोशनीअ खे ख़त्म करे तव्हांखे रात आराम सुकून वारी आणे ॾेई सघे। अल्लाह ताला फरमाए थो न न क़यामत कायम थी सघे थी पर मां रब खां सवा ॿियो कंहिंखे ताक़त ई न आहे जो ॾींहं खे ख़त्म करे रात आणे सघे। पर जेकॾहिं मां रात खे हुकुम करे छॾियां क़यामत ताईं रात जी तारीख़ी हूंदा हुजे। छा भला मां रब खां सवा ॿियो को सुझेव थो छा। अल्लाह ताला फरमाए थो क़यामत कायम थी सघे थी पर मां रब खां सवा ॿियो कंहिंखे ताक़त न आहे जो रात जी ऊंदाई खे ख़त्म करे तव्हांखे रोशनी वारो ॾींहुं ॾेई सघे। ॾींहुं मां करे ॾिनो मां, रात मां करे ॾिनी मां आराम सुकून वारी। तंहिंजे करे तव्हां जे मथां हक़ थो बणिजे त मां अल्लाह जा सजदा कयो, मां अल्लाह जी नमाज़ पढ़ूं। नबी साईं जा नमाज़ी, नबी साईं जा साहब अहल बैत नमाज़ी। ही रमज़ान शरीफ जो महीनो हली रहियो आहे। ओ हिन महीने जी 21 तारीख़ ते हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत भी थी आहे। यो नबी साईं जो उहो साहबी आहे जंहिंखे बचपन में अल्लाह ताला इस्लाम जी दौलत नसीब फरमाई, जो सभिनी खां अॻु में इस्लाम आणण वारा नबी साईं जंहिंजे मथां ईमान आणण वारा कलमे पढ़ण वारा 4 शख्स आहिनि। वडन में हजरत अबू बकर सिद्दीक, नंढन में हजरत अलीउल मुर्तज़ा 10 सालन जी उम्र में कलमो पढ़ी करे मुसलमान थियो। औरतुन में अम्मा खदीजतुल कुबरा ऐं गुलामन में हजरत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु सभिनी खां अॻु में इन्हनि चइनि माण्हुनि इस्लाम क़बूल कयो आहे। मिठे मोहम्मद करीम जे मथां कलमो पढ़ियो आहे। हजरत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो जवान आहे जंहिं महिल पंहिंजे घर में जायो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर में पुॼी करे हजरत अली साईं खे गुस्ल भी नबी साईं पाण जारायो। हजरत अली साईं जे मुंह में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी लुआब मुबारक लिब मुबारक भी विझणु फरमाई। हजरत अली साईं उहो आहे जंहिं 10 सालन जी उम्र में कलमो पढ़ी नबी साईं जी गुलामी क़बूल कई आहे। हजरत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो आहे जंहिंजे हथनि मुबारकनि मां खैबर जो कोट फतह थियो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सुभाणे खैबर जो कोट फतह थियणो आहे। जंहिंजे हथ में मां इस्लामी झंडो ॾींदुसि उन जे हथनि मां अल्लाह ताला खैबर जे कोट खे फतह फरमाईंदो। जंहिं महिल ॿियो ॾियारो थियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नज़र फेराई, बे समूरा साहबी नज़र आया, हजरत अली साईं नज़र न आयो। नबी साईं जन पुछा करणो फरमाए ऐं न अली
बिन अबी तालिब काथे या कुछ साहबी सगोरा फरमांदा यश्तका ऐनुहु साईं उन जूं अखियूं थी पयुन हर साल उनके तकलीफ थींदी आ सुजियूं वयूं बंद थी वयूं आहिनि नबी जन फरमायो जल्दी वञो वञी हज़रत अली मुर्तज़ा खे वठी अचो ही वॾे में वॾो एज़ाज़ आ मुंहिंजी नबूवत वारी दिल मुबारक चवे थी त जेकर इहो एज़ाज़ अल्लाह जे मुंहिंजे सोट अलीअ खे नसीब फरमाए जमल हज़रत अली साईं आयो ओ हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अखियूं बंद लगियूं पयूं आहिनि नबी साईं जे नबूवत वारी लिब मुबारक कढी करे हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अखियुनि खे हणी करे फरमायो सोट अखियूं त खोल हज़रत अली साईं फरमाए तो अखियूं जो खोलियूं दर्द ईअं दूर थी आहे ॼण त का तकलीफ़ ई न थी आहे नबी साईं जी लिब मुबारक भोग सुलह हुदैबिया जे मौके ते 1400 सहाबी सगोरा अल्लाह जे रसूल उन बुख ते तड़पी आसे काशे खाइण पीअण जे लाइ न नबी साईं ने फरमायो मशकीज़ निचोड़े पानी खणी अचो सहाबी सगोरा वया मशकीज़ निचोड़े पानी खणी आया अध गिलास पानी जो थियो अल्लाह जा रसूल 1400 माण्हू आयूं असां पाण त उन बुख ते तड़पंदा असांजा जानवर उन बुख ते तड़पंदा हिन मो केर पींदो मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान मान मर्तबे ता कुर्बान वञा नबी साईं फरमायो पुट परेशान थियण जी का भी जरूरत नाहे नबी साईं नबूवत वारी लिब मुबारक कढी करे उन गिलास में विझी करे फरमायो पुट ता हाणे पियो वो नबी साईं गिलास पांजे अॻियों रखी करे नबूवत वारो हथ मुबारक विझी करे नबी साईं ने बाहर जो कढियो त नबी साईं जे नबूवत वारे नांगर मुबारकन मां पाणीअ जा फुआरा वहण शुरू थी विया जीअं तां फुआरन मां पानी वहंदो आहे ईअं पानी वहण शुरू थी वियो एॾो पानी निकतो एॾो पानी जो 1400 सहाबी सगोरा त पी ढो करे आ मशकीज़ त पंहिंजा पानी जा भरे रखियो जानवरनि खे पीआरियो नबी साईं जे आंगुरनि मुबारकनि मां अञा पानी नथो खुटे सहाबी सगोरा फरमाईंदा ही त 1400 हुयासीं पर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेकॾहिं 14 लख 14 करोड़ हुजो तॾहिं बि असां पी सभई ढो करे वञो नबी साईं जे नबूवत वारनि आंगुरनि मुबारकनि मां मौजज़े जो पानी खुटाए न सघूं हा नबी साईं जे लिब मुबारक जा तव्हांखे कहिड़ा मौजज़ा ॿुधाए कहिड़ा ॿुधाया हिकिड़े ॾियारे नबी साईं सफ़र जे दौरान साहबा इकराम जी जमात गॾु आहे नबी साईं फरमायो पुट असां सफ़र जे दौरान आहियूं ही साम्हूं खूह आहे पाणीअ जो हितां पाणी भरियो जानवरनि खे पीआरियो पाण बि पियो वुज़ू बि कयो नमाज़ बि पढ़ो सहाबी सगोरा जंहिंमहिल हुन खूह जे वेझो जो विया हीअं जो ॾिठऊं त पाणी कोड़ो ज़हर लॻो पियो आहे मायूस हालत में मोटी आया अल्लाह जा रसूल पानी त कोड़ो ज़हर लॻो पियो आहे हाणे छा कयूं नबी साईं फरमायो पुट सहाबी सगोरो परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे गिलास पाणी जो भरे अचो सहाबी सगोरा गिलास पाणी जो भरे आया नबी साईं नबूवत वारी लिब मुबारक कढी करे उन गिलास में पानी जे में मिलाए करे फरमायो हाणे इहो पानी जो गिलास वञी खूह में मिलायो सहाबी फरमाईंदा असां नबी साईं जे लिब मुबारक वारो पानी वञी गिलास वारो खूह में जो मिलायोसि जेको कोड़ो ज़हर पाणी हो माखीअ मिस्रीअ खां बि वधीक मिठो बणजी वियो इहा आहे लिब मुबारक नबी साईं हज़रत सलमा बिन अकू सहाबी जी जंग खे हई उनजी जंग ईअं टाइट थी वई ॼण त जंग भॻी न आई ॿियो साहब हज़रत कतादा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुनजी अख खे हई त हुनजा दर्द ईअं दूर थी विया ॼण त किवली चक न पातो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे ओ नबी साईं गारे सोर में या लिब मुबारक मख कई हज़रत अबू बकर सिद्दीक़ के नाग पे डंग हया नबी साईं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे गोद में आरामी आहिनि सॼो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चेहरे मुबारक ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि मां गोड़ा निकिरी करे किरी पिया नबी साईं जो चेहरो मुबारक हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे गोड़नि सां आलो थियो नबी साईं खे जाग थी नबी साईं पुछा करणो फरमाया अबू बकर सिद्दीक़ छा ॻाल्हि आहे छाजे करे तुझे अखियुनि मां भला पाणी वही रहियो आहे
अल्लाह जा रसूल अलाए केड़ी बलाए मागे टंग दी हणे चक दी पाए साईं मूंखे जेतिरी तकलीफ़ अचे मां हर तकलीफ़ सहण जे लाइ तयार आहियां पर तव्हांजी निंड ख़राब करण जे लाइ तयार न आहियां। नबी सजन फरमा अबू बकर पेर द पासे कर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जीअं जो पेर पासे कयो वॾो हिकिड़ो भला नांग ॿाहिरि निकिरी आयो। नबी सजन हकल ॾेई करे नांग खे चयो नांग परे थी वञजांइ मुंहिंजे सफ़र जे साथीअ खे खाधो थी मुंहिंजे साम्हूं कीअं थो अचे हाणे मां तो तव्हां खां छा कयां जंहिं नांग अबू बकर सिद्दीक़ खे खाधो नबी सजन उनखे साम्हूं बीहण नथा ॾियनि जेके अॼुकल्ह जा बेईमान माण्हू इन हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे घटि वधि ॻाल्हाइनि था क़यामत जे ॾियारे कहिड़ो मुंहुं खणी मिठे मोहम्मद जे साम्हूं बीहंदा। नबी सजन अकल ॾिनी परे थी जाए वो नांग ज़ारो कता रोई करे मिठे मोहम्मद करीम सां ॻाल्हाए तो इहो बि जो तव्हां असांजे प्यारे पैगंबर जो मौजज़ो आहे। नांग ॻाल्हायो अखियुनि मां गोड़ा ॻाड़े करे चए थो साईं मां तव्हांजो दुश्मन बि न आहियां मां तव्हांजे साथीअ जो दुश्मन बि न आहियां मां त तव्हांजो आशिक़ ऐं परवानो ऐं दीवानो आहियां मां त सालन को इंतजार कयो आहे। कुछ वक्त पीरियों को ज़मानो पीरियों हितां तोरेद जो आलिम गुज़र करे वियो जंहिंजो हीअ उहा गारा जाते आख़िरी नबी रहमतुल आलमीन कुछ टेम आराम पज़ीर थींदासीं मां त सालन को इंतजार कयो आहे। अॼु तव्हां जीअं ई पहुता हो सॼीअ गार में मुश्क अंबर खां वधीक ख़ुशबू थी वई आहे मां सम्झी वियुमि त उहो मिठो मोहम्मद करीम पुॼी चुको आहे जंहिंजो मां सालन खां इंतजार कयो आहे। मां तॾहिं चक पाता आहिनि नूंडरा पातियूं आहिनि रस्तो मुले त मुंहिंजो सालन जो इंतजार पूरो थिए मां नबी साजन जे नबूअत वारे नूरानी चेहरे मुबारक जी ज़ियारत कयां साईं महिरबानी करे मूंखे माफ़ कयो। नबी साजन उन ई टेम ते उन नांग खे बि माफ़ी था ॾियनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे फरमाया अबू बकर पैर मथे कर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पैर मथे कयो नबी साजन नबूअत वारे लिब मुबारक मख करे फरमायो हाणे अबू बकर गुमद सयूं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाए तो जीअं ई नबी साजन जी लिब मुबारक लगी मां घुमण शुरू करे ॾिनो दर्द ईअं दूर थी आ ॼण त मांखे केली चक न पातो आहे। हज़रत अली साईं जंहिं महिल आयो ईअं अखियूं सुॼियूं पयूं नबी साईं लिब मुबारक जो मख कयो त दर्द ई दूर थी आ। हज़रत अली साईं अल्लाहु अकबर जो नारो हणी खेबर जे कोट खे धक जो हुयो त दरवाज़ो टुकर टुकर थी वञे होॾे किरियो उहो ई अली मुर्तज़ा कुछ ॾींहंनि खां बाद में वेठो चवन जी मानी तो खाए। हज़रत अली मुर्तज़ा ईअं पगीर जी पाणी थियो को साहब पुछा तो करे ए शेरे खुदा जे लक़ब वारा जवान तू त खेबर जे कोट खे धक आयो वो त दर ईअं पुरज़ा पुरज़ा थी करे लोहो कोट उॾामी वियो अॼु तूं मानी तो खाए त पगीर जी पाणी थियो आहे छा ॻाल्हि आहे। हज़रत अली साईं फरमाए थो मां मानी तो खावां पंहिंजी ताक़त सां तंहिंजे करे पगीर जी पाणी थियो आहे बाक़ी जंहिं महिल खेबर जे कोट खे धक हयो त तंहिं महिल मूंखे अल्लाह जे तरफ़ खां ताक़त मिलियल हुई। खेबर जे कोट खे मां धक हयो त ख़ुदा ई ताक़त सां हज़रत अली मुर्तज़ा वॾे शान वारो आहे उनजी 21 रमज़ान ते शहादत थी आहे। हिकु त नंढनि में सभिनी खां अॻु में मुसलमान थियण वारो हज़रत अली साईं आहे। ॿिए नंबर ते खेबर जो कोट हज़रत अली मुर्तज़ा जे हथनि मां फतह थियो। टे नंबर ते हज़रत अली मुर्तज़ा उहो जवान आहे जंहिंखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे नबूअत वारे बिस्तरे मुबारक ते जो आराम थियण जो मौक़ो नसीब थियो आहे। जंहिं महिल नबी साजन हिजरत जे लाइ निकिरनि था हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सॾु करे चवंदा सोट मुंहिंजे बिस्तरे ते आराम कर हीअ मुंहिंजे नबूअत वारी चादर मुबारक बि मथां पाए जो वॾे में वॾे शान वारो आहे हज़रत अली मुर्तज़ा वॾे में वॾे मान वारो आहे जंहिंखे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो बिस्तरो नसीब थियो आहे नबी साईं जी चादर नसीब थी आहे। हज़रत अली साईं फरमाए थो मां नबी साईं जे बिस्तरे ते नबी साईं जी चादर वेड़े आराम पियो कयां ॼण त अल्लाह साईं जी रहमत में वेड़ियो पियो आहियां।
नबी साईं पंहिंजे घर मुबारक मो निकरंदा हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो साईं भला ता काडे दा वञो छोट तू इते आराम कर माके हिजरत जो हुकुम थियला साईं ताजे घर जे ॿाहिरों तला केतरन क़ौमन जा माण्हू बीठा आहिनि नंगियूं तलवारां खयूं बीठा आहिनि इरादो यो कयूं बीठा आहिनि नऊज़ बिल्लाह जो असां आख़िरी नबी मिठे मोहम्मद करीम खे क़त्ल कंदासीं साईं मां तां सां गॾु हलां नबी साईं फरमायो सोट तू इते आराम कर मूंसां अल्लाह जी ज़ात गॾु पाणी मदद फरमाईंदी जंहिंमहिल नबी साईं हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु को मोकिलाए करे निकिरंदा दर ते पहुता आहिनि अल्लाह ताला जे तरफ़ खां हुकुम थियो आहे मुंहिंजा प्यारा पैगंबर पंहिंजे घर जे आगुर मां मिटीअ जी मुठ भर नबी साईं नबूवत वारे हथनि मुबारकनि में मिटीअ जो बुक भरियो आहे अल्लाह ताला जे तरफ़ खां हुकुम थो थिए हाणे इन जे मथां सूरत यासीन शरीफ पढ़ नबी साईं मुठ में ईअं मिटी खणी करे पढ़ंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंजीलल अज़ीज़िर रहीम ये नबी साईं चंद सूरत यासीन जो आयतूं पढ़ियूं फहुम ला युबसिरून ताईं जंहिंमहिल नबी साईं पहुता उनखे फूक ॾेई मिटीअ खे नबी साईं ईअं काफ़रनि ने जोशली त इहा मुख़्तसिर मिटी वॾे तूफ़ान वांगुरु थी समूरनि काफ़रनि जे अखियुनि में मिटी पइजी वई काफ़र अखियूं माटनि पिया विच काफ़रनि मां नबी साईं निकिरी सिधो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े ते था जो सब साहबी शान वारा हजरत अबू बकर सिद्दीक भी शान वारो हजरत उमर फारूक भी हजरत उस्मान गनी भी हजरत अली उल मुर्तजा भी मां हिन वक्त हजरत अली उल मुर्तजा जो इन जे करे तमाम घणो ता के शान पर हिक हिक साहबी जो एडो शान आ जे करे मां बयान किया त अल्लाह जी जात जो कसम रात खुटी वेंदी पर हिकड़े साहबी जो शान बयान नथो हजरत अली साईं वो जवान नारा घटन बाबा टेम थोड़ो आ त मुंहिंजा अज़ीज दोस्तो हजरत अली साईं वॾे शान वारो साहबी जंहिंजे लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमान तखी फि दुनिया वल आखिरह ए सोट तू मुझे दुनिया आखिरत जो भाव आहे नबी साईं हजरत अली उल मुर्तजा के फरमायो अन मदीनतुल इल्म वालियुन बाबुहा जे करे मा इल्म जो शहर अली उन जो दरवाजो आ नबी साईं फरमायो व अक़ज़ाकुम अली ता सभनी में भलो फैसलो करण वारो आहे त मुंहिंजो सोट अली साईं आहे हजरत अली साईं जा तमाम वॾे में वॾे हक़ ऐं सदाकत जा फैसला आहिनि नबी साईं जे दौर में भी हजरत अली साईं फैसला करण फरमाया हजरत अबू बकर सिद्दीक़ जे दौर में हजरत उस्मान गनी जे दौर में हजरत उमर फारूक जे दौर में ताके मां हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हक़ ऐं सदाकत जो फैसलो हिकिड़ो ॿुधायां जेको हजरत उमर फारूक जे दौर में करणो फरमायो हजरत उमर फारूक वटि हिकिड़ो फैसलो आयो नौजवान के ॿधी करे खणी आया साईं हिन पंहिंजे मालिक खे क़त्ल कयो आहे हजरत उमर फारूक उन नौजवान खां पुछा करणो फरमाई छा भला तूं पंहिंजे मालिक खे क़त्ल कयो आहे छा उहो जवाब ॾेई करे चवे थो हा साईं मालिक खे मां क़त्ल कयो आहे पर मां आहियां बेगुनाह हजरत उमर साईं परेशान थियो होॾां चए थो मां मालिक को क़त्ल कयो आहे वरी चए थो मां बेगुनाह आहियां चए तूं कीअं बेगुनाह आहियां चए थो साईं मां बेगुनाह आहियां मुंहिंजो जेको मालिक उहो बदकार हो ऐबदार हो बुरे फेल जी मूंखे दावत ॾे पियो मां इन जे करे मजबूर थी हुनखे क़त्ल कयो आहे हजरत उमर फारूक जो इन जी ॻाल्हि ते हाणे कीअं यकीन कजे हजरत उमर फारूक ईअं परेशान वेठो आहे ख़बर तॾहिं पई हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु अचे थो हजरत उमर फारूक सुरी करे पाण सां गॾु हजरत अली साईं खे विहारियो ए उमर छो परेशान आ चए थो मां वटि फैसलो आयो आहे मां तॾहिं परेशान आ त हाणे छा फैसलो कजे ही नौजवान पंहिंजे मालिक खे बि मारियो अथई क़त्ल कयो अथई वरी चवे थो मां आहियां बि बेगुनाह
हाणे कीअं इहो फ़ैसिलो कजे हज़रत अली साईं फरमायो परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे उमर तूं बि हल मां बि थो हलां जेका जमायत वेठी आहे इहा बि गॾिजी हले हिन नौजवान खे बि वठी हलो साईं काॾे हलंदव जंहिं कब्रिस्तान दालऊं जाते हिन जो मालिक दफ़नायो वियो आहे जंहिं छा फ़ैसिलो थींदो जंहिं हल त उते ख़बर पवंदी जंहिं महिल उते पहुता छोकिरा ॿुधाए तुंहिंजे मालिक जी कहिड़ी क़बर आहे जंहिं हीअ क़बर आहे अदा तव्हां ॿुधायो वाक़ई इहा क़बर आहे की न ॿी क़बर आहे साईं वाक़ई बि हिन जे मालिक जी इहा क़बर आहे हज़रत अली साईं फरमायो खोटियो हीअं जो खोटनि त क़बर ई ख़ाली लॻी पई आहे क़बर ई ख़ाली लॻी पई आहे हज़रत अली साईं फरमायो उमर हिन छोकिरे खे आज़ाद कर हे सच थो चए बिल्कुलु ई बेगुनाह जी साईं कीअं हज़रत अली साईं फरमायो मूंखे नबी साईं जी हदीस मुबारक याद आहे ओ नबी साईं फरमायो जंहिंमें हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत वारो बुरो अमल हूंदो जंहिं महिल उहो माण्हू मरी वेंदो उनखे मिट माइट खणी करे कब्रिस्तान में क़बर में जाते बि दफ़नाईंदा अल्लाह ताला अंदरो अंदरो मलाइकनि जे ज़रिए उनजे लाश खे कढाए हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम वटि पुॼाईंदो छोकिरो सही थो चवे तंहिंजे करे हिन जो जेको मालिक आहे उहो बदकारो बुरे कम जी हिनखे दावत ॾे पियो छोकिरे खे आज़ाद कर हज़रत उमर फारूक थधो साह खणी करे चए थो लौला अलीयुन हलक उमर जी अॼु अली न हुजे त उमर हलाक थी कहिड़ो फ़ैसिलो करे विझे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अॼुकल्ह बि मुस्लमाननि में इहा गंदी बीमारी आहे हज़रत लूत अलैहिस्सलाम जो क़ौम वारो बुरो फेल मर्द मर्द सां ज़िना जो कमु इन जी सज़ा इहा अथव जो उनजो अंदरो अंदरो मैयत खजी करे हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम वटि पुॼे तौबा ताइब थीजे इन बुरे कम खां पाण खे बचे त हज़रत अली साईं जा वॾा फ़ैसिला नबी साईं फरमायो अक़ज़ाकुम अली ता में भले में भलो फ़ैसिलो करण वारो आहे त मुंहिंजो अली साईं आहे वरी हज़रत अली साईं जे दौर में हज़रत अली साईं वटि हिकिड़ो फ़ैसिलो आहे ॿ ॼणा वेठा पाण में मानी था खाइनि हिकिड़े ॼणे जूं 5 मानियूं आहिनि सम्झिजो ॻाल्हियूं टाइम मुख़्तसर आहे ॿिए हमरा जूं 3 मानियूं आहिनि जंहिं महिल अञा खाइण वेठा मानी खाइण अञा शुरू मस करे ॾिनो अञा गिरो ई न खाधऊं त टियों माण्हू अची मथां पहुतो सलाम कयईं ॿिन्ही वेठल माण्हुनि हुनखे वालेकुम सलाम चयो चई था वे असां सां गॾु मानी खा उहो मुसाफ़िरो परदेसियो न वेही करे उन्हनि सां गॾु वेही करे मानी खाइण फरमाई जंहिं महिल मानी खाई करे उथियो त बदिले में उन्हनि खे 8 दिरहम ॾेई करे हलियो वियो हाणे ही ॿई पाण में विढ़नि पिया जंहिंजूं 5 मानियूं उहो चए पियो मां 5 दिरहम खणा जंहिंजूं 3 मानियूं उनखे 3 दिरहम ॾे पियो जंहिंजूं 3 मानियूं हूं उहो विड़ी पियो चए पियो बाबा ही छा थो करे तूं 5 दिरहम छो थो खणे मूंखे 3 छो थो ॾे बराबरि ते तक़सीम कर 4 तूं खण 4 मूंखे ॾे 5 मानियुनि वारो चए थो 5 मानियूं मुंहिंजूं हूं तंहिंजे करे मां 5 दिरहम थो खणा तुंहिंजूं 3 हूं तूं 3 दिरहम खण विड़ते विड़ते आख़िर इहो फ़ैसिलो हज़रत अली साईं वटि आयो हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सॼो हाल हवाल ॿुधायो वियो हज़रत अली साईं खिली करे फरमायो जेकॾहिं ही रज़ा ख़ुशीअ सां 3 दिरहम ॾेई थो त क़बूल कर न त मां अलीअ जो फ़ैसिलो ॿियो आहे जीअं अली कहिड़ो फ़ैसिलो आहे जे मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे जो तोखे हिकिड़ो दिरहम ॾिनो वञे साईं मूंखे फ़ैसिलो सम्झायो मां 1 दिरहम वठण जे लाइ तयार आहियां हज़रत अली साईं फरमायो वे त तोखे फ़ैसिलो सम्झायां 2 ॼणा वेठा वेठा आहिनि हज़रत अली साईं फरमायो 5 मानियूं हिन जूं 3 मानियूं तुंहिंजूं हाणे असां हिसाब बराबरि ते लॻाईंदासीं कंहिं घणियूं खाधियूं कंहिं थोड़ियूं इहो अल्लाह साईं खे इल्मु आहे हिक मानीअ खे 3 टुकर कंदासीं जंहिंजूं 5 मानियूं जेकॾहिं हुनजी हिक मानीअ खे 3 टुकर कयूं त इहे थियनि 15 टुकर पढ़िया लिखिया वेठा आहियो नी अदा हिकिड़ी मानीअ जा 3 टुकर वरी ॿीअ जा वरी 3 जा वरी 4 जा इहे थिया 12 टुकर वरी 5 मानीअ खे 3 टुकर कर इहे घणा थिया 15 ॻाल्हि सम्झ में अचे थी न वाई मथो त न आहे न मजो जंहिंजूं वरी 3 मानियूं हूं हज़रत अली साईं फरमाया तुझे 3 माननि खे 3 टुकर कयूं त इहे वञी थियंदा 9 टुकरा हाणे ता इन्हनि खे हुन जा 15 टुकर तुंहिंजा 9 टुकर इहे सभु गॾे सॾे तां वेही करे खाधा आहिनि तां गॾे सॾे वेही
खाधा हन हाने के घणो खाधो के थोड़ो यो अल्लाह के इल्म 8 टुकर तू पान खाधा 8 टुकर हुन खाधा जंहिंजूं 5 मानियूं जेको ॿाहिरो माण्हू आयो न 7 टुकर हुन जा खाधा जंहिंजूं 5 मानियूं हिकिड़ो टुकुर तुंहिंजो खाधो तंहिंजे करे मां अलीअ जो फ़ैसिलो इहो आहे त 7 दिरहम 5 मानियुनि वारनि खे ॾिना वञनि हिकिड़ो दिरहम हुनखे ॾिनो वञे जंहिंजूं 3 मानियूं आहिनि उनखे फ़ैसिलो सम्झ में अची वियो तंहिं महिल ई चई मां जेको 3 दिरहम न पोइ वठे चई मां हिकिड़ो ई दिरहम क़बूल त इहे हज़रत अली साईं जा फ़ैसिला तंहिंजे करे नबी साईं ने फरमायो अक़ज़ा कुमाली हिकिड़े ॾियारे हज़रत अली साईं वटि कुझु औरतूं आयूं अली हीअ छा ॻाल्हि आहे मर्द 4 शादियूं था कनि असां औरत जेको आहे त हिकिड़ो मुड़ुसु असां ॿियो मुड़ुसु टियों मुड़ुसु 4 मुड़ुस असां बि कयूं असां छो भला 2 मुड़ुस गॾु नथियूं रखी सघूं मां हज़रत अली साईं जे अकुल ऐं तानाईअ तां फ़ैसिले तां क़ुर्बान वञा ऐं हिकमत अमलीअ तां क़ुर्बान वञा हज़रत अली साईं उन्हनि सां ॻाल्हायो ई न उथी करे कोडर ऐं बेलचो खणी हज़रत अली साईं उते खॾ खोटी उन्हनि माइनि खे हज़रत अली साईं मोकिलियो वञो तव्हां भॼंदियूं पंहिंजे घर मां हर कोई पंहिंजे घर मां अलॻि अलॻि थांव में पाणी खणी अचे समूरो औरतूं भॼंदियूं वयूं पाणी खणी आयूं हज़रत अली साईं फरमायो इन जाइ ते हारियो सभिनी औरतुनि पंहिंजे पंहिंजे थांव जो पाणी उन खॾ में हारियो हज़रत अली साईं फरमायो हाणे पंहिंजो पंहिंजो पाणी कढो मायूं परेशान थी वयूं असांखे पाणी त मिली वियो असांखे कहिड़ी ख़बर त असांजो कहिड़ो पाणी आहे हज़रत अली साईं फरमायो जेकॾहिं हिकिड़ी औरत कंहिं मर्दनि सां शादी करे त जेको बाल ॼमे त कहिड़ी ख़बर पवे त उहो कंहिंजो पुटु आहे तंहिंजे करे औरत ते हिकु मर्द खां सवाइ 2 मर्द हराम आहिनि तंहिंजे करे हज़रत अली साईं जो इहो फ़ैसिलो इहा ॻाल्हि उन्हनि माइनि खे सम्झ में अची वई साईं अॼु खां बाद में असां इहो सुवाल ई न उथारींदासीं हज़रत अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह इन्हनि मौज़ूअनि जी काफ़ी वज़ाहत कंदा हुआ त बाबा ही असांजो जेको इस्लामी मुल्क पाकिस्तान आहे माण्हू चवंदा त हिनखे बर्तानिया कयूं हिनखे जेको आहे त यूरोप जहिड़ो कयूं अमेरिका जहिड़ो अमेरिका में यूरोप में पीउ जी सुञाण ई नाहे उते बाल जेके आहिनि माउ जे नाले त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्ग ऐं भाइरो हज़रत अली साईं जो वॾो शान ऐं मान ऐं मर्तबो आहे इन हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जो शहादत बि 21 रमज़ान मुबारक ते अल्लाह जी नमाज़ ऐं क़ुरान पढ़दे थी आहे नमाज़ पढ़ण जे लाइ चंदा मुनाफिक बीठो आहे लिखियो इब्न मुलजिम हज़रत अली साईं दे पोइ तो वार कयो अथई एडो हज़रत अली साईं नमाज़ी जो उन जे नमाज जी तारीफ़ अल्लाह ताला क़ुरान में करण फरमाई तराहुम रुक्कान सुज्जदन यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना केड़ा थकजी पिया हो थकजी पिया हो तो दुआ करो तराहुम रुक्कान सुज्जदन यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर अल्लाह ताला फरमाए तो मुझे बाने अली दे निहारींदो त हर वक्त तां के मां अल्लाह जा रुकू कंदे मां अल्लाह जा सजदा कंदे मां अल्लाह संगी नमाज पढ़दे नजर ईंदो जो मुझे बाने अली जे चेहरे दे निहारदो तराहुम रुक्कान सुजदा एको त रुकू सजदे में नजर ईंदो बे नंबर ते अल्लाह ताला फरमाए तो सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद मुझे बाने अली जे चेहरे दे निहारींदो नेड़ते नमाज जा सजदन जा निशान नजर ईंदा हज़रत अली साईं नमाज़ी नमाज जे दौरान जो ही दुनिया जो जान छॾियो हज़रत हसन साईं नमाज़ी हज़रत हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु नमाज़ी अम्मा जन्नत खातून नमाज़ी
एडी अम्मा जन्नत खातून नमाज पढ़ी जेका हजरत अली साईं घरवारी मिठे मोहम्मद करीम जी प्यारी न्याणी हजरत हसन हुसैन जी अम्मा एडी नमाज अम्मा साण पढ़ी जो अम्मा साण जे बारे में अचे तो सजी सजी रात मुसल्ले ते बीठे कुरान नमाज पढ़दी नमाज पढ़दे पढ़दे अम्मा साण जा पैर मुबारक सुजी वेंदा रात खुटी वेंदी अम्मा जो कुरान नमाज मां ठो न थींदो हो हजरत हुसैन से रज़ी अल्लाह ताला नो करबला जे मैदान में बच्चा कुर्बान साथी कुर्बान पाण चने पंजन त्यार जो न्यायल बुखायल जेते हजरत अली हजरत हुसैन से नमाज न पढ़या त कोई मयार ही न देसा पर इते भी हजरत हुसैन से नमाज पढ़ी करे दुनिया वारन के बुधायो दुनिया वारो असा जो बच्चन सा एतरो प्यार ना है दुनिया वारो असा जो साथन सा प्यार ना है मानिए पानी सा प्यार ना है जे करे प्यार आता अल्लाह जे कुरान अल्लाह जे नमाज सा है जो इंशाअल्लाह ताला असा भी पाण में नमाज पैदा कंदासे पाण भी पढ़दासे घर जे बातन के भी नमाज पढ़ाईंदासे नमाज जा वडा फायदा है नमाज पढ़न सा मानो पाक साफ सुथरो तो रहे नमाज पढ़न सा मानो जे रिज़्क रोज़ी में बरकत पैदा दी थे नबी साईं जो ज़मानो आ एकड़ो साहबिया अल्लाह जा रसूल मुझे घर में रिज़्क रोज़ी में बरकत ना है को वजीफो दियो नबी साईं ने फरमाया पुट नमाज पढ़ो घर जे बातन के भी पढ़ाए जे तो अल्लाह जा रसूल 5 वक्त नमाज पढ़ता हूं तहज्जुद की नमाज भी पढ़ता हूं तो भी बरकत ना है नबी साईं ने फरमाया पुट घर का दे दी साईं फलानी जाए ते रोड जे वट सा मुझो घर आ नबी साईं ने फरमाया पुट दरवाजे ते पर्दो अथी किनन अल्लाह जा रसूल दरवाजे ते पर्दो ना है नबी साईं ने फरमाया वञो दरवाजे ते पर्दो टंग पाण भी नमाज पढ़ो घर जे बातन के भी पढ़ाए पाण भी पढ़दो रहो घर जे बातन के पढ़ाईंदो रहो दरवाजे ते पर्दो टंगे कुछ टेम खां पोइ आयो अल्लाह जा रसूल हाणे त ॾाढी बरकत थी वई आहे दरूद शरीफ अल्लाह जा रसूल हाणे त ॾाढी बरकत थी वई आहे ॻाल्हि सम्झ में नथी अचे नबी साईं ने फरमाया पुट तू भी नमाज़ी तुझे घर जा भाती भी नमाज़ी पर तुझे घर ते दरवाजे ते पर्दो टंगियल न हो रोड ते तुझो घर हो माण्हू गुज़र करन पिया बेनमाज़ी भी गुज़र करन पिया तो सिज जी रोशनी ते बेनमाज़ी जो पाछो ठही तुझे घर जे अंदर पहुचे उन बेनमाज़ी जे पाछे अंदर अचण जे करे तुझे सॼे घर रिज़्क रोज़ी मां बरकत खत्म थी वञे हर घर में नमाज नमाज़ बेनमाज़ी घणा तो बरकत कारो थे मुसीबत कारो करम तेजे करे जो इंशाअल्लाह नमाज पाण में पैदा थींदा इंशाअल्लाह नमाज पढ़ण सां दुनिया भी कामयाब थी वेंदी नमाज पढ़ण सां क़ब्र भी पिश्त जो बाग बणजी वेंदी नमाज जे बारे में आखिरी हदीस नबी साईं ने फरमायो अस्सलातु इमादुद्दीन मन कामहा फक़द कामद्दीन व मन तरकहा फक़द हदमद्दीन नबी साईं ने फरमायो नमाज दीन जो थंबो आहे जे नमाज कायम कई दीन कायम कयो नमाज छॾी दीन ई ड्राए छॾियो को तव्हां असांजे घर खे ड्राए हुनखे असां माफ़ न कंदासीं दीन कंहिंजो आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो जेको नमाज नथो पढ़े दीन तो ड्राए जेको दीन तो ड्राए उहो ॼण अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग जो ऐलान थो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो कुर्बानियूं कयूं था बि रब खे राज़ी करण जे लाइ नमाज पढ़ूं था भी पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ ही जेके रमजान शरीफ जा रोज़ा था रखूं कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमादो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून मां तव्हांखे ॿुधायो टे शयूं अल्लाह ताला फरमाए थो कुर्बानी जो हुकुम ॾिनो आहे बि ॿारनि खे आज़माइण ख़ातिर नमाज जो हुकुम ॾिनो आहे बि आज़माइण ख़ातिर जेके नथा नमाज पढ़नि उहे दुनिया आख़िरत में पाण खे खसारे में था विझनि बाक़ी जेके पढ़नि था उन्हनि जा इनाम इकराम तव्हां पाण पे ॿुधा रोज़े जो हुकुम भी अल्लाह ताला बानन के आज़माइण खातिर ही रमजान शरीफ जो महीनो एडे शान वारो आहे
एडे मान एडे मर्तबे वारो आ जो नबी सजन फरमायो जे करे मुझे उम्मत जे माण्हुनि खे रमजान शरीफ जे शान मान मर्तबे फज़ाइल जे बारे में सही माना में इल्म थी वञे मालूमात थी वञे त रोई रब खां दुआऊं घुरनि जेकर सॼो साल रमजान जो महीनो हुजे इन महीने जो पीरियों ॾाह को रहमत विचूं ॾाह को मग़फ़िरत आख़िरी ॾाह को जन्म जी बाहि खां आज़ादी जो ॾहो आहे रमज़ान शरीफ जो उहो महीनो आहे जो नबी सजन फरमायो जीअं ई चंड बीहे थो चंड बीहण सां जहन्नम जा दर बंदि था थी वञनि जन्नत जा दर खुली था वञनि शैतान बदिजी समुंडनि जे किनारनि ते क़ैद था थियनि जेको माण्हू नफ़िल थो पढ़े त अल्लाह ताला उनखे फर्ज़ जो सवाब थो ॾे हिकिड़ो फर्ज़ तो पढ़े 70 फर्ज़ जो सवाब हिकिड़ो ख़त्म पूरो तो करे 70 ख़त्म जो सवाब नबी सजन फरमायो रमज़ान जो महीनो दुआउनि जे क़बूलियत जो महीनो आहे तव्हां आलमन सगोरनि खां ॿुधो आहे 15 शाबान जी राति सिज लहण खां वेंदे ॿिए ॾींहं जे सुबुह जे सिज उभरण ताईं अल्लाह ताला जी ज़ात आम ऐलान कंदी आहे बानो जेका जे वणेव घुरण तव्हांजो कमु ॾियण मां रब जी ज़ात जो कमु आहे पर अज़ीज़ दोस्तो ही रमज़ान शरीफ जो उहो महीनो आहे जो हिन महीने जी पहिरीं तारीख़ खां वठी वेंदे आख़िरी तारीख़ ताईं सिज लहण खां वठी वेंदे ॿिए ॾींहं जे सुबुह जे सिज उभरण ताईं अल्लाह ताला जी ज़ात आम ऐलान फरमाईंदी आहे बानो जेका शइ वणेव घुरण तव्हांजो कमु आहे ॾियण मां अल्लाह जी ज़ात जो कमु आहे परेशान आहियो दुआ घुरो त मां अल्लाह से तव्हांजूं परेशानियूं रफ़े दफ़े कयां कर्ज़नि मर्ज़नि में मुब्तला आहियो दुआ घुरो त कर्ज़ मर्ज़ दूर कया औलाद जी नेमत खां महरूम दुआ घुरो त औलाद ॾेई छॾिया पर जेकॾहिं जबलनि ऐं पहाड़नि जेतिरा तव्हां खां ॾोहे गुनाह थी आहिनि त हिन महीने में दुआ घुरण तव्हांजो कमु आहे गुनाह जी माफ़ी ॾेई करे जहन्नम खां बचाए जन्नत जो हक़दार करणो मां रब जी ज़ात जो कमु आहे नबी सजन फरमायो सलासतुन ला तुरद्दु दावतुहुम 3 दुआऊं अहिड़ियूं आहिनि जेके अल्लाह ताला कॾहिं ख़ाली न मोटाईंदो आहे आदिल बादशाह जी दुआ मज़लूम जी दुआ 3 नंबर ते नबी सजन फरमायो रोज़ेदार जंहिंमहिल सॼो ॾियारो ईअं बुख ते गुज़ारे शाम जे टेम ते रोज़े खोलण खां 2 मिंट अॻु में हथड़ा खणी दुआ घुरंदो आहे रोज़ेदार जी इन दुआ सां अल्लाह जो अर्श बि तुॾी पवंदो आहे अल्लाह ताला कॾहिं बि रोज़ेदार जी दुआ खे ख़ाली न मोटाईंदो आहे ॿी रिवायत में तो अचे जेको रोज़ो तो रखे वरी सॼो ॾियारो ईअं बुख ते गुज़ारे शाम जे टेम ते रोज़े खोलण जे लाइ अनकरीब इहे घड़ियूं तव्हां असांखां मोकिलाइण वारियूं आहिनि अॼु असांखे हिकिड़ी ख़ुशी आहे त ॿियो गम आहे ख़ुशी आहे जो हाफ़िज़ क़ुरान ख़तम क़बूलियत जी हाणे जेका दुआ घुरदासीं इहा असांजी अल्लाह जी ज़ात वटि क़बूल वेंदी क़बूलियत जी रात आहे ऐं ॿियो ॾुख इहो आहे जो अॼु ॼण त रमज़ान शरीफ जो महीनो तव्हां असांखां मोकिलाणी करे रहियो आहे और जंहिंमहिल रमज़ान जो महीनो मोकिलायो त ही अल्लाह जूं मस्जिदूं बि तव्हां असांखे रोईंदे नज़र ईंदियूं काॾे आहे उहे हाफ़िज़ जेके सिपारनि जा सिपारा मुसलनि ते बीठे पढ़दा हाफ़िज़ मां तव्हांजो कहिड़ो शान ऐं मान ऐं मर्तबो बयानु कयां ही दुनिया जा माण्हू तव्हांखे कहिड़ी मज़ूरी ॾींदा तव्हांजी मज़ूरी रब वटि आहे तव्हांजी मज़ूरी अल्लाह जी जन्नत आहे साम्हूं बीठा पढ़नि था मुसलनि ते बीठा हाफ़िज़ जो इहो हिकिड़ो ख़तम न अथव इहे वीचारा हाफ़िज़ गर्मी हुजे तोणी सर्दी हुजे मुसले ते अचण खां पहिरियों 5 5 8 10 भेरा उन सिपारे ॾेढ ॿिनि सिपारनि खे ॾींदा आहिनि जेके तरावीहनि में पढ़णा हूंदा आहिनि हिकु हिकु हाफ़िज़ जा 10 10 20 20 ख़तम पूरा थींदा आहिनि ऐं रब साईं रमज़ान जे सदके उनखे हिकु हिकु ख़तम जो सवाब 70 ख़तम जे बराबरि ॾींदो आहे हाफ़िज़नि जो बदिलो अल्लाह वटि अल्लाह जी सोन जी जन्नत त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त ॼण मस्जिदियूं बि वीचारियूं रोईंदियूं आहिनि काॾे आहे उहे हाफ़िज़ काॾे आहे उहे जमायती जेके इशा जी नमाज़ खां बाद में नफ़िल जी सुन्नत तरावियूं पढ़दा हुआ जेके तरावियुनि जे सूरत में बीठा सिपारनि जा सिपारा हाफ़िज़ साहब जे पोइ तो नमाज़ पढ़दा हुआ क़ुरान ॿुधदा अॼु उहे काॾे आहे काॾे आहे उहे माण्हू जेके असर जो ऐलान करे माण्हुनि खे सेरीअ जे लाइ जगाईंदा ही रमज़ान जो महीनो तव्हां असांखां तेज़ीअ सां मोकिलाए रहियो आहे ऐं वॾे शान वारो महीनो आहे
नबी साईं फरमायो जेको सॼो ॾियारो उन बुख ते गुज़ारे शाम जे टाइम ते रोज़े खोलण जे इंतज़ार में वेठो आहे जेतिरो टाइम रोज़े खोलण जो इंतज़ार थो करे तेतिरो टाइम अल्लाह जी सॼी मखलूक पखी परिंदा जीत जरासीम गिवलियूं माकोड़ा जंगल में रहण वारा जानवर समुंडनि ऐं दरियानि में रहण वारी अल्लाह जी मखलूक बि रोज़ेदार जे लाइ अल्लाह को माफ़ी ऐं मग़फ़िरत जूं दुआऊं कंदा आहिनि ऐं 3 नंबर ते नबी साईं फरमायो रोज़ेदार जंहिंमहिल रोज़े रखण खां बाद में सॼो ॾियारो उन बुख ते गुज़ारे शाम जे टाइम ते रोज़े खोलण जे लाइ दस्तरखाने ते वेठो आहे उन बि ॾाढी आहे पाणी अॻियों पियो आहे थधा मिठा शरबत पिया आहिनि बुख बि ॾाढी आहे मानी अॻियों पई आहे खाए नथो पिए नथो आज़ान जो इंतज़ार आहे इहो मंज़र रब साईं खे ॾाढो वणे थो अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाए थो मलाइको मुंहिंजनि बाननि ॾे निहारियो मुंहिंजनि बाननि ॾे निहारियो सॼो ॾियारो उन बुख ते गुज़ारियो तो 14 15 16 कलाक रोज़े में गुज़ारियो तो उन ॾाढी लॻी अथनि पाणी अॻियों पियो आहे बुख ॾाढी लॻी अथनि मानी अॻियों पई आहे खाइनि छो नथा पीअनि छो नथा मलाइक चवनि था साईं तुंहिंजे हुकुम जी फर्मा बरदारी ऐं ताबेदारी कई तो मना कई अथनि जेसि ताणी बांगो सिजलत जी बांग अल्लाहु अकबर न चवे किरो बि न खाईंजो ढुक बि पाणी जो न पींदो केॾी बि उन बुख अथनि जेसि ताणी बांगो अल्लाहु अकबर न चवंदो किरो बि न खाईंदा ढुक बि पाणी जो न पींदा अल्लाह ताला फरमाए थो मलाइक उतां शायदि थीजो पोइ इन्हनि बाननि ऐं बाननि सां कहिड़ा लेखा हिसाब कया इन नेकी ऐं अमल जे करे मां रब राज़ी थी माफ़ी ॾेई जहन्नम खां बचाए जन्नती करे छॾियो थी मान नबी साईं फरमायो लिसाए में फरातान फरातुन इंद फतरिही व फरातुन इंद लिकाए रब्बिही नबी साईं फरमायो रोज़ेदार जे लाइ अल्लाह से ब ख़ुशियूं रखियूं आहिनि हिकु ख़ुशी इहा रखी आहे जो सॼो ॾियारो उन बुख ते गुज़ारे शाम जे टाइम ते जंहिंमहिल रोज़ेदार रोज़ो थो खोले उनखे फरत हासिल थी वञे सुकून हासिल थो थी वञे ॾींहं जा थक लही था वञनि ऐं रोज़ेदार जे लाइ रब साईं ॿी ख़ुशी इहा रखी आहे जो रोज़े जे सदके अल्लाह साईं हिकु न हिकु ॾियारो उन्हनि खे पंहिंजे ज़ात जो दीदार जो कराईंदो त मिर्जा थक ऐं ओलाई लही वेंदा अजीज दोस्तों ये रोजे रखण खां बाद में हर हाल में रोजो जरूर खुलदो बाबा ये थियो आ जो रोजो के रखियो जे वरी ईद ताईं खोले ही न रोजो रख दो ये शाम जो जरूर खुलदो त एड़े नमूने सा रोजेदार के रब जे जात जो दीदार भी जरूर नसीब चाहो था त अल्लाह जे जात जो दीदार थे त रमजान जे महीने जो कदर कयो हयाती ते एतबार ना मानू खिलदे खाइंदे हल्या था ॿ टे ॾींहं थींदा असांजे ॻोठ में हिकिड़ी वीचारी माई ही नंढड़ा बच्चा मानी टिकी खाई ईशा जी नमाज़ पढ़ी सुम्ही पई 12-1 बजे उथी हर माण्हू खे थींदो आहे मथे में सूर अख में कन में पेट में सूर हर माण्हू खे थींदो आहे उनजो वीचारी जो बहानो बणियो घर बातनि खां ॿुधाए जे मूंखे पेट में सूर पियो आहे तकड़ में गाॾी काए आया खयो उन वीचारीअ खे सखर अस्पताल ॾे डॉक्टरनि ताईं न पहुता वीचारी रस्ते में ई दम जाग चंगी भली ये खबर ही नथी पे मानू ही हल्या था केतरा एड़ा दोस्त जेके अगले साल रोजन तरावीन खत्मन में ता सा गड हुंदा जो बेचारा मिट्टी या मेहमान लगा पिया मन मिटिन जा असा जी हयात ते भी कोई एतबार ना कुरान अजीम में अल्लाह ताला फरमाए तो ला यस्तखिरून सातन वला यस्तकदिमून हर इंसान के पैदा करण सां गॾु अल्लाह से वक्त मुकरर तो करे हाने ही जेका ताके घड़ियाल जी सुई हलंदे नजर थी अचे सेकंड हलंदा मिनट हलंदा ये ता असांजी ज़िंदगी में सेकंड मिनट खुटदा था वञनि हाने असां सॼी दुनिया जी मिल्कियत इन जे कढ लॻायूं गुज़रियल मिनट सेकंड मोटी न मिलंदो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जेको करणो आज कयो नबी साईं फरमाया दुनिया मज़रतुल आखिरत दुनिया आखिरत जी पोख आहे जेको अॼु पोखींदासीं सुभाणे उन जो बदिलो मिलणो आहे
जेकॾहिं जो असां नफ़्सानी ख्वाहिशात के पुठिए पोयों उछले अल्लाह अल्लाह जे रसूल जे ताबेदारी में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं असांखे बदिलो अल्लाह जी जन्नत में जंहिंमहिल रोज़ेदार खे अल्लाह जे ज़ात जो दीदार थींदो त थक ई लही वेंदा जो रब जे ज़ात जे दीदार खां मथे कुझु ई न आहे तवजो कजो मां बस हाणे दुआ थो कयां नबी साईं खे जंहिंमहिल अल्लाह से दीदार नसीब फरमायो नबी साईं मेराज कयो कि न कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु रमजान मुबारक जी जे करे रात 9 बजे त ताके 3 कलाक कुरान ॿुधायो कुरान ॿुधाइण में असां कंजूस न सखी पर हाणे मजबूरी आहे रोज़ रात ईअं थी गुज़रे वरी असुर ताईं कोई शायद मस वञी घर पुॼंदासीं वरी सुबुह ॿिए पासे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त कुरान अल्लाह ताला नबी साईं के मेराज नसीब फरमायो मस्जिद अक़सा में 1.25 लाख नबी साईं ने इमामत कई सतना आसमान खां मथे वञी रूबरू अल्लाह साईं ज़ात जो दीदार करण फरमायो नबी साईं फरमायो वजू माके मक्के में तकलीफ आयूं अल्लाह साईं तौहीद बयान करण जे करे मक्के जे काफर मुझे रस्ते में डंडा विछाया मक्के जे काफर नमाज जे दौरान मुझे मथा उठन जा जो इस्लाया ताइफ जे मैदान में नबी साईं जे मथों काफरन पत्थरन जा मींहं वसाया सजो नबूवत वारो जिस्म मुबारक रमज़ान उलियान जो जंग जा मैदान लगा ओ जे मैदान में 70 साहबी सगोरा शहीद थिया जिनमें नबी साईं जो चाचो हज़रत अमीर हमजा ज़ालमन बेदर्दी सां नबी साईं जे चाचे हज़रत अमीर हमजा के शहीद कयो वडियो नबी साईं के तकलीफ आयूं जेमल नबी साईं के अल्लाह ताला आसमान का मथे घुराए करे अर्श मौला दे 70,000 पर्दा पासे करे पंहिंजे ज़ात जो दीदार जो करायो त नबी साईं फरमायो मां मिठे मोहम्मद करीम जी उमिर जा थक ओलाई लहिया अल्लाह जे ज़ात जे दीदार का मथे का शे ना है जे करे ता भी चाहो ता रब जे ज़ात जो दीदार थे कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो फमन कान यरजू लिका रब्बी फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बी अहदा शिरक का बचायो पाण में तौहीद पैदा जो इंशाअल्लाह तौहीद वाली जिंदगी गुजारींदा से जे शे की जरूरत पई ते इकड़े अल्लाह रब्बुल आलमीन का गुरदास जो द खजाना रब जे हथ में जेतरा भी नबी आया समूरा नबी भी अल्लाह से दुआ गुरिया हजरत आदम नबिया जमल अल्लाह से हजरत आदम नबी के जन्नत में कड़ी दुनिया में मोकलन फरमायो दुआ रब का करे रब्बना ज़लमना أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين جواب فتاب عليه إنه هو التواب الرحيم حضرت نوح علیہ السلام साढ़ा 900 साल पानी कौम में वाद किया तबलीग कई जबल टेंद सुधरण वाला नाहिल दुआ तो करे रब्बना अल्लाह ताला को दुआ तो करे रब्बे ला तज़रनी अलल अर्ज़ मिनल काफिरीन दय्यारा इन्नका इन तज़रहुम युज़िल्लु इबादक वला यलिदु इल्ला फाजिरन कफ़ारा हज़रत नूह अलैहिस्सलाम की खां दुआ घुरी हज़रत इब्राहिम जे भला रब जी तौहीद बयान करण जे करे बाय में तो वने के खां दुआ घुरे जवाब आयो या नार कूनी
बरदम व सलामन अला इब्राहिम। वरी इब्राहिम के औलादी जरूरत पई दुआ घुरे रब्बि अबली मिनस सालिहीन। जवाब आयो फबशरनाहु बिगुलामिन हलीम। हाणे शुक्र तो रब जा अदा करो जे तो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहबनी अलल किबर इस्माईल व इसहाक इन्न रब्बी लसमीउद दुआ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम भी अल्लाह से के सजो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो रब के सजो। जमल चंद मोमिन मुसलमान वतियो तो वञा तो पानी आ दरिया जो ओयो फिरौन लश्कर सुधो तो जे तो इन मई रब्बी सयदीन। अल्लाह ताला जवाब में फरमाए वे फरकना बिकुमुल बहर फअनजयनाकुम व अगरकना आल फिरौन व अंतुम तंजुरून। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम रब से के सजो। हज़रत यूनुस नबी अटन हुंदान में मछली के पेट की हुंदाई रात की हुंदाई पानी की हुंदाई जो रब के सजो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम औलाद की जरूरत पई रब के सजो। काब आया ऐन साद जिक्र रहमत रब्बिका अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदान खफिया काल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रास शैबा वलम अकुन बिदुआइक रब्बि शकिया। हज़रत ज़करिया रब के सजो। हज़रत अय्यूब नबी बीमार आ जो रब के तो सजे। व अय्यूब इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्र व अंत अर्हमुर राहिमीन। हज़रत अय्यूब नबी अल्लाह से के सजो। बेतसबी रब के सजो पर ताज़ा मिटे मोहम्मद करीम को अल्लाह ने ऐलान कराया। प्यारा पैगंबर ऐलान कर सेमा केड़ा ऐलान किया जन कुल्ला अकूल लकुम इंदी खज़ाइनुल्लाह वला आलमुल गैब। मुझा प्यारा पैगंबर ऐलान करे जो कुल्ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रा इल्ला मा शा अल्लाह। हज़रत आदम नबी मटी मिठे मोहम्मद करीम ताईं के सजो मदद के गई खुदा के सजी दो तो हिकड़े अल्लाह के सजीदा से मिठे मोहम्मद करीम जी सजी गुलामी ताबेदारी कदा से ए नबी सने जे दुआ मुबारक जे बरकत सा रमजान जो महीनो मिलियो त रखो हिकड़ो महीनो रोजा ता सजे साल जे रोजन जो सवाब सजे साल जा बना पढ़ो पंज नमाज़ू सवाब 50 नमाज जो जे करे हिकड़ी रात लैलतुल क़द्र जी रात जागी इबादत क्योंदा 84 साल जी उम्र खान वधी का जो सवाब यो केजे सदके मिलो ही तमा सा मिठे मोहम्मद करीम जी दुआऊं गडो नखुब से खिजरा वाले प्यारे पैगंबर जी न तमा सा जा एड़ा अमल खुशरा थी आन जो असा अज जानवर जी सूरत में बढ़ गई। शराब असा वट ज़िना असा वट बेमा जी नाफरमानी असा पर केतरा बदबख्त अज भी हेड़े प्यारे पैगंबर रहमतुल आलमीन जेको हर जपे जपे ते सफर हज़र में ता सजला दुआ घुरी आ उन के छडे भी पांजा प्या हथ जा नबी ठाई। हाने में ॾिसो था हिकड़ी किनी गलीज़ माई उन नबूवत जी दावा कई इस्लामाबाद जे पासे ने थियूं केमल मर्द था कन केमल मायूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ये नबूवत वाली बांगरियूं मथे खणी करे फरमायूं मां ने क़यामत जे कॾ जी आया मां खां बाद में क़यामत ईंदी वरी ॿियो को विच में नबी ना आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि फरमायो लौ कान मिन बादी नबियन लकान अमर। नबी सल्लल्लाहु अलैहि फरमायो जे कने मां खां बाद में नबूवत जो दरवाजो खुलियल हुजे त अल्लाह ने उमर के नबी बनाया। जने हजरत उमर साईं नबी न थियो अबू बकर न थियो उस्मान न थियो हजरत अली साईं नबी न थियो अॼुकल्ह हे जेके रोल माण्हू में ये नबूवत जो दावा था कन। कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाया मा कान मुहम्मद मबा आदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीय्यीन।
रमजान मिलियो मिठे मोहम्मद करीम जे सदके लैलतुल क़द्र जी रात मिली मिठे प्यारे पैगंबर जे सदके ईदुल फितर जड़ो खुशी जो ॾियारो मिलियो प्यारे पैगंबर जे सदके ईदुल उज़ा जड़ो खुशी जो ॾियारो मिलियो जो प्यारे पैगंबर जे सदके जंहिंमहिल नबी साईं मक्के खां मदीने शरीफ में हिजरत करे आया नबी साईं ॾिठो त काफ़िर बॾियारा खुशी जा मल्हाइनि था उन में झुमरियूं था पाइनि उन्हनि में डांदनि जूं गोलियूं था कनि जुआ था कनि शराब था पीअनि नबी साईं नबूवत वारा हथड़ा मुबारक मथे खणी अल्लाह से दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह साईं मूंखे पंहिंजे नेकनि सालियनि ऐं प्यारनि उम्मतनि जे लाइ बॾियारा ख़ुशीअ जा नसीब फरमाए जेके ख़ुशी बि मल्हाइनि त तुंहिंजो हम्द शुक्र बि कनि तुंहिंजी इबादत बि कनि नबी साईं जी दुआ जे बरकत सां अल्लाह से तव्हां असांखे ईद जा ॿई ॾियारा नसीब फरमाए जंहिंमां हिकु ॾींहं जो नालो ईदुल फितर आहे त ॿिए जो नालो ईदुल उज़ा आहे ईदा मिलियो नबी साईं जे सदके नमाज़ मिली नबी साईं जे सदके हेड़ी सूरत सीरत मिली नबी साईं जे सदके अॻिते जन्नत मिलंदी बि नबी साईं जे सदके अल्लाह जो दीदार थींदो बि नबी साईं जे सदके मुनाफ़िक़न ते त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इंशाअल्लाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान मान ऐं ख़त्म नबूवत जे मथां पंहिंजी जान बि कुर्बान कंदा नबी साईं फरमाया ला युमिनु अहदुकुम हत्ता कुना बैलई मिन वालिदी व वलदी व नास अजमईन नबी साईं फरमाया ता मुतस्तानी कोई भी पको मोमिन मुसलमान न थो थी सघे जेको पंहिंजी जान पंहिंजो माल पंहिंजा बच्चा पंहिंजी औलाद पंहिंजो अबो मां दुनिया जे हर रिश्ते खां मथे मां मिठे मोहम्मद करीम सां प्यार मोहब्बत न कंदो तेसिताणी को बि पको मोमिन मुसलमान थी नथो अबे अम्मा खां त मथे दुनिया जे हर रिश्ते खां त मथे प्यार करणो आहे नबी साईं सां पर जो पंहिंजी जान बि नबी साईं जे मथां कुर्बान करण जे लाइ माण्हू हर वक़्तु तयारु नबी साईं हज़रत उमर खे फरमायो ए उमर मूंसां केतिरो प्यार कंदो आहे साईं अबे खां अम्मा खां औलाद खां मिल्कियत खां दुनिया जे हर रिश्ते खां मथे मां तव्हां सां प्यार कंदो आहियां नबी साईं फरमाया उमर कमज़ोर ईमान वारी अधु ईमान वारी ॻाल्हि पई थी चए थो साईं मां पंहिंजी जान खां बि मथे तव्हां सां प्यार कंदो आहियां नबी साईं फरमाया इहा ई त कामिल ईमान वारी ॻाल्हि आहे त मन हर वक़्तु माण्हू पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ तयारु हुजे जो कादियाननि ते लानत आहे जेके रोज़ानो नवां हथ जा नबी ठाहिनि वेठा आहिनि इन्हनि खे शर्म नथो हुजे नबी साईं जी दुआऊं हर वक़्तु तव्हां सां गॾु मके में दुआऊं मदीने में सफ़र में हज़र में क़यामत जे ॾियारे बि नबी साईं जे दुआउनि जे सदके नबी साईं फरमायो क़यामत जे ॾींहुं अल्लाह से ऐलान फरमाईंदो मलाइको सिफ़ूं तयारु कयो जहन्नम में वञण वारनि जूं बि जन्नत में वञण वारनि जूं बि सिफ़ूं तयारु कयो नबी साईं फरमायो जेके जन्नत में वेंदा उन्हनि जूं 120 सफ़ूं तयारु थींदियूं 120 सफ़र मां हज़रत आदम नबी वठी हज़रत ईसा नबी ते सवा लख नबी सभिनी नबियनि जी उम्मत 40 सिफ़ जन्नत में वेंदी हिकिड़े मां मिठे मोहम्मद करीम जी 80 सिफ़ जन्नत में एडे शफीक नबी जा असां उम्मत के जो एडे नबी के शरीर असां ॿियनि जे इन्हनि लोगनि जो हिन रोल जे करे त न लॻंदासीं अल्लाह ताला शल नबी साईं जी असांखे सची ग़ुलामी ताबेदारी नसीब फरमाए क़यामत जे ॾियारे में माण्हू नफ़्सा नसीब पिया कंदा नबी साईं जे सजदे में हूंदा नबी साईं सजदो कंदा अल्लाह से ये तरह हम बुखारी शरीफ की हदीस आ अल्लाह से ये तरह के भी आवाज़ दो इफरस या मोहम्मद मुजरा मोहम्मद करीम पांच नबूवत और मुंह मुबारक मथे गण शादी करे भला सजदे में अल्लाह से जिस तरह माके गुनाहगार उम्मत के बारे में माफी मगफिरत की खबर न मिलती तेस तरह मा मुंह मुबारक सजदे में ये तो उम्मत प्यार दुनिया में हर वक्त ता असा के सफर में हजर में अम्मा जी गोद में प्यार भी ता असा उम्मत जे ला दुआओं ता घुरन मेराज वाली रात रब से न मिलिया भी उम्मत के न विसारियो ए अज भी नबी साईं जी दुआओं असा सां गॾु आहिनि ऐं क़यामत जे ॾियारे भी नबी साईं जी जेके भाकुर मिलंदो उन खे जन्नत मिलंदी उन्हनि खे अल्लाह जे ज़ात जो दीदार मिलंदो चल अल्लाह ताला तव्हां असांखे नबी साईं जी ग़ुलामी ऐं रमज़ान जे महीने जो कदो कहिड़ा दोस्त इतिकाफ़ में वेठा आहिनि इतिकाफ़ वारा भी भक्तनि वारा अथव इहे रब जे ज़ात जा महिमान अथव इतिकाफ़ में वेहण वारो हिकु त रब जे ज़ात जो महिमान इतिकाफ़ में वेहण वारो 9 ॾींहंनि जे अंदरि हिक न हिक ॾींहुं गुनाह जी उनखे बख़्शिश थी मिले इतिकाफ़ में वेहण वारो मने तक फशरन कान का हजतन व उमरतन अल्लाह ताला उनके इतिकाफ़ जे सदके बिन क़बूल पियलनि हजन ऐं बिन क़बूल पियलनि उमरनि जेतिरो सवाब कोन्हे ऐं इतिकाफ़ में वेहण वारो नबी साईं फरमाए हिक हिक ॾींहं जे बदिले में 3 खंदकनि जे बराबर जहन्नम खां परे जन्नत जे वेझो थो थिए जॾहिं त हिकिड़ी खंदक ओभर खां ओलहे
हिकिड़े ॾींहं जे बदिले में 3 खंदकनि जे बराबर हिकिड़ी खंदक ओभर खां ओलह ताईं जेको 9 ॾह ॾींहं वेठो उहो माण्हू केॾो न जनम खां परे जन्नत जे वेझो थियो ऐं नबी सॼे फरमाए इतिकाफ़ में वेहण वारे खे लैलतुल क़द्र जी राति बि नसीब थी थिए जेके ॿार आहिनि उहे बि दोस्त कोशिश में हूंदा आहिनि पर पोइ बि माण्हू उहे सुस्ताइलो में रही वेंदा आहिनि इतिकाफ़ में वेहण वारे खे हर हाल में लैलतुल क़द्र जी राति नसीब थी थिए जेके लैलतुल क़द्र जी राति मिली उनखे 84 सालनि जी इबादत जो सवाब थो मिले छल अल्लाह ताला इतिकाफ़ वारनि जा इतिकाफ़ क़बूल करे रोज़ेदारनि जा रोज़ा ऐं हाफ़िज़ साहब जे ख़तम पाण खे जमात जे ॿुधण खे ऐं जिन दोस्तनि खे दीनी प्रोग्राम भलारी राति में ख़तम क़ुरान पाक जी राति में रखायो आहे क़ुरान पाक पढ़ियो वियो आहे सॼे शहर जे मथां अल्लाह जी रहमत वॾे वॾे मींहं वांगुरु वधी आहे अल्लाह ताला छल हिननि जे ख़र्चे खे हिननि जे हिन दीनी प्रोग्राम खे मंज़ूर मक़बूल फरमाए हर मुसलमान खे अहिड़ा दीनी जज़्बा अल्लाह ताला नसीब फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनत व फिल आखिरति हसनत मुझे अल्लाह से सजा गुनाह माफ फरमा बीमारन की शिफा दे मुझे अल्लाह ताला पूरी दुनिया के मुसलमान की जान माल इज्जत आबरू की हिफाजत अता फरमा मुझे अल्लाह सही ये मस्जिद है ना सागर पूरी दुनिया के नजर वाले मस्जिद की क़यामत में शाद आबाद फरमा बेदीन के दीदार बेनमाल के नमाज बेऔलादन के नेक साले औलाद अता फरमा मुझे अल्लाह ताला असा के जेका जिंदगी नसीब करे कामिल ईमान वाले अमल साले माटी पांड गुना ईमान कल में शहादत और मौत नसीब अता फरमाए सभी के मुझे अल्लाह से बार-बार हज उम्र की सादत मक्के मदीने शरीफ की ज़ियारत काबतुल्लाह शरीफ के तवाफ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रोजे मुबारक की हाजिरी असा सभी के बार-बार निंद में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ियारत नसीब अता फरमाए दिल की सभी ख्याल मुराद पूरी फरमाए कमी कोताही पूरी फरमाए जिन रोजा रखा तरावी पढ़ी कुरान जा खत्म पढ़ा इतिकाफ में वेठा इन जा ये सब नेक अमल पंहिंजी बारगाह मंजूर मक़बूल फरमा मुझे अल्लाह से जेके रहिजी आहिनि सुस्त थी कोताही उहे असां माफ़ फरमा ऐं अॼु खां सभिनी खे रोज़न रखण जी बक़ाया जेके रहिजी आहिनि क़ज़ा करण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमा व सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ि मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह